हमारा आज का जो ये एहतजाज है तो हमारे हयात ताबी शहर का एक करीबी गांव है दरी नवानी, उसमें जो वापडा वालों की तारें लगी हुई हैं, उसके तारें गिरने की वजह से कुछ दिन पहले उस गांव की एक औरत मुस्मात समीना नवानी जख्मी हो गई और फिर बाद में इंतकाल कर गई। कुछ दिन गुजरने के बावजूद अभी तक न वापडा का कोई आला अमलदार आया है, न ही कोई मुंतखब नुमाइंदा आया है। जब वोटों की बारी होती है तो सारे एहतजाज जो वापडा जी नाअहली के करे जो हयात ताबी लगे जो दरी नवानी के मथों 1,32,000 केवी जो तारा वजन थी पियूं उहे हाणे ॻोठ जे बिल्कुल घरन के मथों अची वयूं आहिनि। 3 साल थी विया आहिनि, ये नाकस जेके टावर इन हणी आहिनि सीमेंटेड, उन्हनि जूं तारां अची ॻोठ सॼे खे ख़तरो आहे। इहा ॻोठ में जीअं बिजली जी तार आई उन सां हिकिड़ी मुसमात समीना फौत थी वई आहे। चूंडियल नुमाइंदा हिन महिल ताईं अञा ताईं उते आया बि न आहिनि, न कंहिं सार बि लधी आहे। वापडा वारनि के खिलाफ़ असांजो ॿियों एहतजाज आहे। वापडा वारनि खे चई थकाऊं तो भई तारां मथे कयो ऐं पोल जेके आहिनि उहे लोहा पोल हणी वञो, जीअं ॻोठ खे जेको बिजली जो ख़तरो आहे उहो टरी वञे। असां हाणे माई समीना जो केस इहो कोर्ट खणी वेंदासीं ऐं वापडा अमलदारनि ते इहो केस दाख़िल कराईंदासीं। महिरबानी थी वञे, इन तारनि खे बि हटायो वञे ऐं इहो केस बि असां इनशाला दाख़िल कराईंदासीं। सॼा मिली जेके बि आहियूं हयात ताबी जी आवाम, इहा असां अपील था कयूं त इन खे तारां बि मथे करायो। MNA या MP असांजो जेको बि आहे असां वटि पूरी कोई बि कोन आयो आहे। ऐं वोट वठण जे महिल चवंदा आहिनि क़ुर जे सदके असांखे वोट ॾियो ऐं हर कमु तव्हांजो कंदासीं। हाणे माण्हू मोया पिया आहिनि त कोई टूरी हेॾे न आयो आहे, न कंहिं वापडा वारे खे कंहिंखे ईअं चयो अथनि त बाबा इन छो अहिड़ो ज़ुल्म आहे। इन सां 3-4 दफ़ा ग़रीबनि अपील कयूं आहिनि, उन्हनि जी अपील न मञी अथनि।